बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम खबर सां। सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी है। क़ौमी असम्बली के पोलिंग स्टेशन में तब्दील किया वियो आहे। इलेक्शन कमीशन जो अमलो पंहिंजा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। सेनेट चूंडनि में 18 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। अॼु 59 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। इस्लामाबाद जी हिकु जनरल हिकु टेक्नोक्रेट सीट ते चूंड थी रही है। पंजाब जी 2 औरतुनि 2 टेक्नोक्रेट ते चूंड थी रही है। सिंध जी 7 जनरल 2 औरतुनि ऐं 2 टेक्नोक्रेट सीटुनि ते पोलिंग जारी है। पंजाब जी 7 जनरल ऐं बलोचिस्तान जी समूरनि जनरल सीट्स 2 औरतुनि ऐं 2 टेक्नोक्रेट ते बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। अहम ख़बर असां शेयर कर रही हूँ। सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी है। क़ौमी असम्बली के पोलिंग स्टेशन में तब्दील किया वियो आहे। इलेक्शन कमीशन जो अमलो पंहिंजा फर्ज़ सर अंजाम ॾेई रहियो आहे। सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी। क़ौमी असम्बली के पोलिंग स्टेशन में तब्दील किया वियो आहे। इलेक्शन कमीशन जो अमलो पंहिंजा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। सेनेट चूंडनि में 18 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। अॼु 59 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। इस्लामाबाद जे 1 जनरल 1 टेक्नोक्रेट ते चूंड थी रही है। पंजाब जे 2 औरतुनि 2 टेक्नोक्रेट ते चूंड थी रही है। सिंध जी 7 जनरल 2 औरतुनि 2 टेक्नोक्रेट सीटुनि ते पोलिंग जारी है। जॾहिं त पंजाब जी 7 जनरल ऐं बलोचिस्तान जे समूरियुनि जनरल सीट्स 2 औरतुनि ऐं 2 टेक्नोक्रेट ते बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। जॾहिं त इलेक्शन कमीशन ऑपोज़िशन जी दरख़्वास्त ते केपी में चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी है। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी केपी के सूबे में सेनेट जूं चूंडूं मुलतवी थी वियूं आहिनि। केपी के असेंबली में जेके अपोज़िशन जूं औरतुनि जूं अॻिते जो मख़सूस जेके सीटूं हुयूं उन्हनि खे कामयाब उम्मीदवारनि खे हल्फ न खाइण सबबि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अपोज़िशन जी दरख़्वास्त ते चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। जॾहिं त क़ौमी असम्बली बाक़ी 3 सूबनि में सेनेट जूं चूंडूं जो अमल जारी है। जेतोणीकि बलूचिस्तान में जेके भी 11 उम्मीदवार हुआ उहे बिना मुक़ाबले कामयाब थी विया। पर हिकु प्रोसेस है। उन खां सवाइ सिंध ऐं पंजाब में चूंडुनि जो अमल जारी है। क़ौमी असम्बली में चूंडुनि जो अमल जारी है। इहो अमल 9 वॻे सुबुह जो शुरू थियो, जेको शाम जो 4 वॻे ताईं जारी रहंदो ऐं चूंडूं वोटनि खां पोइ जेके बि नतीजा ईंदा उन कामयाब उम्मीदवारनि जो ऐलान कयो वेंदो। काफ़ी हद ताईं उम्मीदवार जेके आहिनि बिना मुक़ाबले कामयाब थिया। हाणे केपी के जे जेको उम्मीदवार आहिनि उन्हनि जूं चूंडूं कोन पियूं थियनि, तंहिं करे हाणे जेके चूंडुनि जो अमल आहे उहो 3 सेनेटरनि खां गॾिजी बाक़ी 3 सूबनि ऐं क़ौमी असम्बली में चूंडुनि जो अमल जेको थिए पियो वोट उहो कास्ट कयो पियो वञे। ठीक है, जी वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ। एक बार ॿीहर अव्हांखे ॿुधायूं त सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी है। अहम ख़बर अव्हां सां शेयर कर रही हूँ। सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी है। क़ौमी असम्बली के पोलिंग स्टेशन में तब्दील किया वियो। इलेक्शन कमीशन जो अमलो पंहिंजा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। सेनेट चूंडनि में 18 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। अॼु 59 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। इस्लामाबाद जी 1 जनरल 1 टेक्नोक्रेट ते चूंड थी रही है। पंजाब जी 2 औरतुनि 2 टेक्नोक्रेट ते चूंड थी रही है। सिंध जी 7 जनरल ऐं 2 औरतुनि ऐं 2 टेक्नोक्रेट सीटुनि ते पोलिंग जारी है। सेनेट जी 30 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी है। क़ौमी असम्बली के पोलिंग स्टेशन में तब्दील किया वियो आहे। इलेक्शन कमीशन जो अमलो पंहिंजा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। सेनेट चूंडनि में 18 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। अॼु 59 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी असां सां लाइन ते मौजूद है। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि, अपडेट कजो। जी बिल्कुल, सेनेट इलेक्शन के हवाले से अपडेट किया। असम्बली में सेनेट चूंडनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त जेके नाले वारा सियासतदान जंहिंमें सरदार शाह, इम्तियाज़ शेख, अज़रा पेचो ऐं इन खां अलावा ॿियनि बि जेको आहे सो वोट पंहिंजा कास्ट करे चुका आहिनि। अॼु टोटल जेको आहे सो सिंध असम्बली के अहल जेके वोट कंदड़ मेंबर आहिनि उन्हनि जो तादाद 165 है। अॼु पोलिंग जो जेको टाइम है वो 4 बजे ताईं है। हिन वक्त पोलिंग जो सिलसिलो जारी है। मुख़्तलिफ़ जेके नुमाइंदा आहिनि उहे अची पंहिंजा वोट कास्ट कनि पिया। उनखां अलावा सिंध असम्बली में जेके सेनेट जी चूंडूं आहिनि उनमें जेका अपडेट हिन वक्त जेका है उहा 60 खां वधीक वोट कास्ट थियण जी आहे। ऐं जेके टोटल मेंबरनि जो तादाद हुयो 168 हुयो, पर जेके 3 वोट आहिनि उहे अॼु अहल न हूंदा, उनजे करे 165 तादाद आहे। ऐं हिन वक्त ताईं जेको आहे सो सिलसिलो जारी आहे। जी
ठीक है शहज़ाद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।